नाज़रीन, सिंध में माकड़ तबाही मचाए छॾी आहे। मुसलसल फसलनि ते हमलनि ऐं ॿिज तोड़ी भाण जा कर्ज़ न लहण सबबि आबादगारनि जा ॿई हथ मथे ते अची विया। हुकूमत अञा ताईं के बि उपाउ न वरिता आहिनि। सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि सखर, ख़ैरपुर, पीर जो ॻोठ, सालेपट ऐं ॿियनि शहरनि में तबाही मचाइण खां पोइ माकड़ जा सांगड़ ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॼाम साहब, शाहपुर, चाकर ऐं भर पासे वारनि हंधनि ते कटक लथल आहिनि। माकड़ मुख़्तलिफ़ गाहनि, फसलनि, लीमनि ऐं अंबनि जे बाग़नि समेत ॿिए फसल खे बि कापारी धक रसायो आहे, जॾहिं त आबादगार सख़्तु परेशान हाल आहिनि। उन ॾिस में मक़ामी आबादगारनि जो चवणु आहे त लॉकडाउन सबबि असां अॻी परेशान हुआसीं। ॿिज, भाण ऐं ज़रई दवाऊं बि कर्ज़नि ते खणी फ़सुल काया। उहे तयारु थिया त वरी माकड़ हमला करे ॾिना आहिनि। हुननि वधीक चयो आहे त हुकूमत हिन वक़्त ताईं के बि क़दम नाहिनि खयां, स्प्रे न ठहियो, पर फुहारे लाइ दवाऊं बि नाहिनि मुहैया कयूं। होॾां हिकु ॾींहुं अॻु क़ौमी असेंबली जे इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर ख़ुराक ख़तरे जी घंटी वॼाईंदे वाज़िह कयो आहे त माकड़ जा किरोड़ें कटक ईरान खां ॿीहर मुल्क ॾांहुं अचनि पिया।